अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु थुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे इन आयत जे अंदर इंसान ज़ात खे इस्तिक़ामत जो सबक़ सेखारियो आहे। जेको माण्हू दुनिया जे ज़िंदगीअ में अल्लाह से फरमायो हिकु दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चई चुको, गोया कि इक़रार करे चुको इन ॻाल्हि जो त मुंहिंजे लाइ हर मामले में हर जॻह ते हाजत रवा मुश्किल कुशा सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे, ॿियो केर बि कोन्हे। पोइ उन रब जे अहकामनि जी पाबंदी कंदुसि। उहो ई मुंहिंजो रब आहे, उहो ई मुंहिंजो मौला आहे, उहो ई मुंहिंजो दुनिया ऐं आख़िरत जो हक़ीक़ी मालिक ऐं बादशाह आहे। पंहिंजे बादशाह जे चए सां ज़िंदगी गुज़ारींदुसि। हिकु दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह चई त उनजो ख़ुलासो इहो आहे। पोइ अल्लाह से फरमायो, पोइ इन ॻाल्हि ते जेको पको थी बीठो, हिकु दफ़ो अल्लाह चयईं पोइ उन ते पको थी बीठो, हिलियो न। हालात कहिड़ा बि हुजनि, सवला हुजनि या ॾुखिया हुजनि, सर्दी हुजे या गर्मी हुजे, सिहत हुजे या तंदुरुस्ती हुजे, बीमारी हुजे, पोड़ो हुजे या जवान हुजे, मर्द हुजे या औरत हुजे, मिस्कीन हुजे या अमीर हुजे, हर हाल में इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह, जंहिं चयो त मुंहिंजो रब अल्लाह आहे, पोइ इन ॻाल्हि ते बीही वियो पको थी। अल्लाह से फरमायो फला ख़ौफ़ुन अलैहिम ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू। रब साईं फरमायो त पोइ मलाइक नाज़िल थींदो आहे जेको उनखे ख़ुशख़बरी ॾींदो आहे त हाणे तोखे कोई फ़िक्र न आई, कोई ग़म न कजां। ऐं उनखे जन्नत जी ख़ुशख़बरी बि ॾींदो आहे, जंहिं जन्नत जो अल्लाह तबारक व तआला उन बाने सां वाइदो कयो आहे। इहो उन्हनि बाननि सां जन्नत जो वाइदो आहे। ऐं मलाइक जी ख़ुशख़बरी उन्हनि माण्हुनि खे आहे जेको इस्तिक़ामत थो करे। इस्तिक़ामत छा खे चइबो आहे? हर हाल में जेको पको ऐं पुख़्तो रहे, ॾुखे वक़्त में छॾे न वञे। दुनिया में बि ईअं हूंदो आहे न, जेकॾहिं कंहिंसां दोस्ती हूंदी आहे, पोइ ख़ुशीअ जे वक़्तु जेकॾहिं गॾु हूंदो आहे ऐं ग़मीअ महिल गॾु न हूंदो आहे त पोइ चवंदा आहियूं इहे वरी कहिड़ा यार। सुख महिल गॾु, ॾुख महिल को यादगीरो ई कोन्हे। पोइ उनखे असां मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां पुकारींदा आहियूं, हे मतिलब जा यार आहे, हे पंहिंजे कम जा यार आहे। चवंदा आहियूं ईअं, उन्हनि माण्हुनि जी वैल्यू न रहंदी आहे जेके सिर्फ़ु सुख महिल गॾु हुजनि, ॾुख महिल न हुजनि। अल्लाह तबारक व तआला ॿारनि खे सेखारियो आहे त ॿानो मूंखे त तव्हांजे कंहिं बि सुख ॾुख जी ज़रूरत ई कान्हे। तव्हांखे सेखारण जे लाइ फरमायुमि त मुंहिंजे अहकामनि ते अमल करण जे लाइ कॾहिं तव्हांखे सुख हूंदा, कॾहिं ॾुख हूंदा। ॾुख सुख हर हाल में तव्हां मुंहिंजे अहकाम जी ताबेदारी कजो। गर्मी वधी वञे, रोज़ा रखणु छॾे न ॾिजो। थोरियूं परेशानियूं, कम, ज़रूरतूं वधी वञनि, नमाज़ पढ़णु छॾे न ॾिजो। दोस्ती यारी तव्हांखे ॾुखी लॻी वञे, हलाल ऐं हराम जे फ़र्क़ खे छॾे न ॾिजो। मतां दोस्तनि अहिड़नि सां गॾिजी हराम खाओ, हलाल न छॾिजो, हराम जे वेझो न वञिजो। हर हाल में, चाहे हालात कहिड़ा बि हुजनि, ग़ैर औरतुनि जे तरफ़ न वञिजो। हर तरह सां मज़बूत ऐं पका पुख़्ता रहो। असांजी कैफ़ियत कहिड़ी आहे? इब्तिदा में रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखंदा आहियूं, हलंदे हलंदे छॾे वेंदा आहियूं। तरावियुनि जी शुरूआत हिकिड़ा त कंदा ई न आहिनि, त वॾी ॾिघी निमाज़ आहे। हिकिड़ा वरी शुरूआत कंदा आहियूं त पोइ अध मां छॾे वेंदा आहियूं। जेके पढ़ंदा आहियूं त उहे बि अध में वेठा वेठा हूंदा आहियूं, जहिड़ा थकिजी था पऊं। अल्लाह तबारक व तआला हिन हिकिड़े लफ़्ज़ में हर शइ जी बंदे खे इस्तिक़ामत सेखारी आहे त पुख़्ता थी वियो। तव्हांजी पुख़्तगी कामयाबीअ जो दलील आहे।
जेको माण्हू मज़बूत थी बीहंदो आहे, इहा उनजी मज़बूती उनजे कामयाबीअ जो राज़ हूंदी आहे। तॾहिं त कंहिं बुज़ुर्ग जे बारे में ईंदो आहे त उन वटि हिकिड़ो शख़्स आयो, चईंसि मां राति ख़्वाबु लधो आहे, हिकिड़ो शख़्स मूंखे चवे थो त तुंहिंजी कामयाबी इन ॻाल्हि में आहे त सुबुह जो सवेर जंहिं महिल उथी न, जेका शइ पहिरियां तोखे नज़र में अचे उन शइ मां हिकिड़ी ज़री ज़रूरु खाए ॾियां। मां उथी पियुसि, हाणे छा कयां? उन मुअबिर ताबीर करण वारे ॿुधायुसि त पोइ तूं सुबुह सां उथियो आहे त तो कहिड़ी शइ ॾिठी आहे? चई मां घरां जीअं ई निकितुसि जबल मूंखे नज़र आयो, पोइ हाणे जबल मां कीअं खावां? इहा जबल भला खाई सघिजे थो? चई न, तोखे ॾिसण में जबल आयो आहे, पर तूं जबल जे तरफ़ हल त सही न, निकिरी त पओ न जबल जे तरफ़। हीअ हमरा घरां निकितो, जबल ते अखियूं अथसि, हलंदो वञे थो, सुरंदो वञे थो, जबल ॾे मुंहुं अथसि, हलंदो वञे थो, जीअं जबल ॾे वेझो वेंदो वञे जबल खुसंदो वञे, नंढो थींदो वञे, नंढो थींदो वञे, नंढो थींदो वञे। तव्हां त हे जेसीं ताईं वञी करे हुनजे मथां पहुतो तेसीं ताईं गुड़ जे दिमीअ जेतिरो थी वियो जबल। उन मां हिकिड़ी ज़री खाधई, पोइ सम्झ में आयुसि हाओ मुंहिंजे विखुनि खणण जी देरि हुई, इहो जबल दिमी थियण में देरि कोन पियो करे। जेतिरो तेज़ अचां त ओतिरो तेज़ीअ सां जबल गुड़ जी दिमी थी वञे हा चकी। उन मां ज़री खाधई, हिन जे जिस्म जे अंदरि जेके बीमारियूं ग़लाज़तूं हुयूं कुदरत में निकिरी वियूं। त बंदे जी इस्तिक़ामत अल्लाह तबारक व ताला ॿुधाईंदो आहे त जबल बि गुड़ थी वेंदो, तूं सुर त सही। असांजे दुनिया जे अंदरि हज़ारों वाक़िया अहिड़ा मौजूदु आहिनि जॾहिं माण्हू हिमत ऐं इस्तिक़ामत ते पवंदो आहे त जबल खे कोरे करे उन मां रेल जा रस्ता कढी विया आहिनि, गाॾियुनि जा रोड ठाहिया अथऊं, चुरियूं वॾा वॾा ख़ज़ाना ऐं वॾा वॾा डिपू ठहियल आहिनि असले जा, जबलनि जे हेठां जहाज़ बि ठाहिनि। जॾहिं हिमत ते पवे थो त अल्लाह ताला जे अहकामनि जे ताबेदारीअ में बाक़ी हिमत कोन्हे। हिमत कंदो आहे त निट हाणे उस में गर्मीअ में पघर में सफ़ा शल लॻो पियो हूंदो आहे, पर तब सिर तगारी कमु पियो कंदो आहे। 500 रुपया 1000 रुपया हासिलु करण जे लाइ एॾी हिमत? पखे जे हेठां अलाह जे आॾो बरक़ातूं नफ़िल पढ़ण जी, फ़र्ज़ पढ़ण जी हिमत कान्हे। अफ़सोस, हिमत जिन कई तिन कमायो। अल्लाह से फरमायो त तनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, मलाइको नाज़िल थींदो आहे उन्हनि माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾियण जे लाइ त ख़ौफ़ बि न कयो, हाणे तव्हांखे को ग़म बि कोन्हे, ख़ुशख़बरी आहे तव्हांजे लाइ, तव्हांखे जन्नत मिलंदी। अल्लाह वाइदो थो करे जन्नत जो। थोरो मिसाल ॾियां, फ़िरौन जे घर में हिकिड़ी बानी हुई जेका फ़िरौन जे नियाणियुनि जा वार संवारींदी हुई, चोटियूं ॿोटियूं कंदी, कंगो ॾींदी हुई, तेल हणंदी, वार संवारींदी, ख़ादमाणी हुई बानी, मशाता नालो हुअसि। ख़िदमत कंदे 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 हिकु दफ़े हुनजे हथ मां कंगो किरी पियो, हिन खां निकिरी वियो बिस्मिल्लाह। फ़िरौन जे नियाणीअ ॿुधो त इहो तो छा चयो? बिस्मिल्लाह। माना तूं मूसा अलैहिस्सलाम जे ख़ुदा ते ईमान आणे चुकी आहीं, मुंहिंजे पीउ ते तुंहिंजो ईमान कोन्हे? चईंसि न, ईमान आणबो आहे अलाह ते, तुंहिंजो पीउ ख़ुदा थोरी आहे। मूसा जो जेको ख़ुदा आहे, ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, मुंहिंजो उन ते ईमान आहे। हिन खे चिड़ लॻी, डोड़ी वञी फ़िरौन खे ॿुधाई, बाबा इहा बानी त मूसा जे ख़ुदा खे थी मञे। अच्छा, चङो, सुबुह दरबार में घुराए करे हिन खे सज़ा ॾींदुसि। सुबुह थियो, दरबार हिन जी लॻी, हुनखे घुरायईं, पहिरां धमकायईंसि, मूसा जे ख़ुदा जो इनकार करी थी आहे न त ततल तेल जे कढ़ाईअ में उछलाईंदोमांइ। चईंसि भले, फ़क़्ज़ि मां अंत क़ाज़, इन्नमा तक़्ज़ी हाज़िहिल हयात दुनिया, जेको वणई करे छॾ। हिकु दफ़ो चयो अथमि ला इलाहा इल्लल्लाह त हाणे कोन छॾींदसि। हुन ज़ालिम छा कयो, सभिनी जे साम्हूं हुनखे ज़मीन ते लेटाए, हथ बि हीअं टेड़ायईंसि, टंगूं बि टेड़ाए करे उन्हनि में लोह जूं किलियूं ठोकरायईंसि जीअं चुरी न सघे। वरी कंहिं वज़ीर ॿुधायोसि त हिन जी थन पिया हिकु नंढी छोकिरी बि अथई। अच्छा, चए उनखे खणी करे उनखे साड़ियो, हिन जे अॻियां सज़ा ॾियोसि त पोइ हिन जी दिलि मन नरम थिए, ममता मुआ वारी, मतां पोइ इहो जज़्बो अथसि जेको ईमानी, मतां उहो दिलि तां लही वञेसि, पोइ मतां फ़िरौन खे ख़ुदा चवे। उहा नंढी बि खणी आया हुनजी, माउ जे छातीअ ते उछलायूं, बचो त माउ खे चंबड़ी पियो, थञ पियणु शुरू थियो।
उन ॿार खे मथे खणी करे हीअं टंगे झले ऐं चए थो त छॾी थी मूंसां जे ख़ुदा तां ईमान या हिन ॿार खे तुंहिंजे साम्हूं हिते ॾियांसि सीर क़तल कयांसि। इहा बानी चवणु लॻी त भले हाणे त मूंखे सफ़ा तसली आहे, मां पंहिंजे आॾो हीअं पंहिंजे बचे जे खून खे रत वहंदे जिस्म हुनजो चूर चूर थींदे ॾिसी सघां थी, पर पंहिंजे ईमान जो खून कंदे मां बर्दाश्त नथी करे सघां, न कंदसि। ईअं कयूं उनजे नंढे ॿार खे उते जो उते छुरियुनि सां झीर ॾेई चीर ॾेई कंधु कपे रत रत करे मारियऊंसि। ईमान खे लोॾो ई न आयुसि, पछाड़ीअ हिन खे बि ख़तमु करे छॾियऊं, मारे छॾियऊं, पर पंहिंजे ईमान तां न फिरी। हिकु दफ़ो चई चुकी हुई न ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, हाणे न फिरंदसि। इन औरत जो मक़ाम कहिड़ो हो, रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सलात वसलाम हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज वारी राति जॾहिं मके खां बैतुल मुक़द्दस वारे सफ़र ते निकिता त रस्ते में हिकिड़ी वादी आई, वादी, उन वादीअ मां अजीब ग़रीब ख़ुशबू आई। हुज़ूर सलात वसलाम जन जिब्राइल खां पुछा कि जिब्राइल हिते अजीब ख़ुशबू थी अचे जेका दुनिया में मूंखे कॾहिं कंहिं माण्हू वटां कंहिं अतर फ़रोश वटां महसूसु न थी आहे, अजीब ग़रीब ख़ुशबू आहे, इहा छाजी आहे? जिब्राइल अर्ज़ु कयो त या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअ ओया फ़िरौन जे उन बानीअ मुशाता जी क़बर आहे, उन जे क़बर जे मिटीअ जी इहा ख़ुशबू आहे जेका तव्हांखे महसूसु थिए थी। ईमान ते इस्तिक़ामत एॾी। ॿियो मिसाल ॾियां, इंसानु इस्तिक़ामत कंदो त कामयाबु थींदो। ॾुखे वक़्त में छॾे वियो, सर्दी गर्मीअ खे ॾिसी करे नमाज़ रोज़ो छॾे वियो, दोस्ती यारीअ खे ॾिसी करे नमाज़ रोज़ो छॾे वियो, पंहिंजे ड्यूटियुनि पंहिंजे कमनि कारनि खे ॾिसी करे हलाल हराम जो फ़र्क़ु छॾे वियो, ईअं जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारणु लॻो त पोइ पछाड़ी हुनजी ॾाढी ख़राबु आहे। इस्तिक़ामत हुजे चाहे हालात कहिड़ा बि हुजनि, इहा आहे हक़ीक़ी बंदगी। हज़रत शेख सिर्री सिक्ती रहमतुल्लाह अलैह हिकिड़े भेरे सफ़र ते वञे पियो, गर्मी बि हुजे, छिती, थकिजी पियो, हिकिड़ो वणु घाटो नज़र आयुसि, उन वण जे हेठां हिकिड़ो पथर मथनि खां रखी करे केलूले जे इरादे सां चेल सिधी कयां, थक बि वञा, इन इरादे सां सुम्ही पियो। अञा चेल सिधी करे 5 मिंट अखियूं कोन ॿूटियूं हुयईं, हिकिड़ो आवाज़ु आयुसि, कुन मिसली या सिर्री कुन मिसली, ओ सिर्री मूं जहिड़ो थी। त पासो वराए करे हीअं ॾिसणु लॻो त आहे त केरु कोन, पोइ आवाज़ु केॾां थो अचे, उथी वेही रहियो, वरी ॻोल्हियईं अॻियां पोयां केरु थो चए त मूं जहिड़ो थी, नज़र बि कोई नथो अचे। वण जे वेझो थी करे सम्झी वियो त आवाज़ु वण मां आहे, हर हर जो पियो अचे, कुन मिसली या सिर्री कुन मिसली या सिर्री कुन मिसली। यकीन थियुसि त वण मां थो आवाज़ु अचे। पोइ वण खे मुखातब थी करे चवणु लॻो, कैफ़ा कुन मिसलक, तो जहिड़ो कीअं थियां? त वण चयोसि, माण्हू मूंखे पथर हणंदा आहिनि, मां मोट में उन्हनि खे मेवो ॾींदो आहियां। ॿेर में जो भितर हणिबो त ॿेर ई छणंदा, खजीअ में हणिबो त खजियूं छणंदियूं। मेवेदार दरख़्त हो, चए माण्हू मूंखे पथर हणंदा आहिनि, मां बदिले में उन्हनि खे मेवो ॾींदो आहियां। सिज मूंखे साड़ींदो आहे, पर मुंहिंजे हेठां जेको ईंदो आहे मां उनखे छांव ॾींदो आहियां। थको टुटो को ईंदो आहे, मां उनखे थधिड़ी हीर गरम हवा खे पंहिंजे अंदरां क्रॉस करे उनखे थधिड़ी करे ॾींदो आहियां। माण्हू आराम कंदा आहिनि। हिनखे सम्झ में अची वियो त वाक़ई ठीकु आहे, माण्हू घटि वधि बि ॻाल्हाइनि, पर त बि माण्हू जवाब में उन्हनि खे कुतो जो चक पाए त जवाब में चक कोन पाइबो आहे। कोई गार ॾिए त उनखे गार कोन ॾिबी आहे। सम्झी वियुमि त माण्हू मूंखे पथर हणनि त मां उनखे मेवो ॾियां, मां उनखे जवाबु सुठो ॾियां। थोरी देरि खां पोइ ख़्यालु मूंखे दिलि में आयो, हज़रत सिर्री सिक्ती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त वण जेकॾहिं एॾो भलो आहे, माण्हू खे फ़ाइदो ॾींदो आहे, त पोइ पछाड़ीअ वण जूं काठियूं बाहि जे चुल्हे में मच में सड़ंदियूं छो आहिनि? मानी पचंदी आहे, तनूर पचंदा आहिनि, इहे काठियूं पोइ जूं सड़ंदियूं छो आहिनि जे एॾो भलो आहे त? वण सां ॻाल्हाइणु शुरू थियो। वण जेकॾहिं तूं एतिरो भलो आहे, माण्हुनि जे फ़ाइदे में हूंदो आहे सदाईं, माण्हू पथर हणई, तूं मेवो ॾीं, सिज जी उस बर्दाश्त करे, माण्हुनि खे तूं थधी
छांव ॾींहुं तेज़ हवाऊं गर्मीअ जूं बि पंहिंजे अंदरां क्रॉस करे थधियूं करे ॾींहुं एॾो भलो आहे त पछाड़ी सड़ंदो छो आहे चुल्हनि में? चईंसि हा सड़ंदो इन जे करे आहे त मुंहिंजी हिकिड़ी ख़राबी बि आहे, मुंहिंजूं ख़ूबियूं बि आहिनि जिन जे करे मां सुञापियो वेंदो हूंदा, मुंहिंजी इज़त ऐं शोहरत मशहूरु आहे, पर मुंहिंजी हिकिड़ी ख़राबी बि आहे। चईंसि कहिड़ी? चई ख़राबी इहा त मूंखे जिॾां जी हवा लॻंदी आहे न मां ओॾां लड़ी वेंदो आहियां। ओलह जी हवा लॻंदी आहे त ओभर ॾे लड़ी वेंदो आहे, वरी ओभर जी हवा लॻंदी आहे त ओलह ॾे लड़ी वेंदो आहे, ॾखण जी हवा लॻंदी आहे त उतर ॾे लड़ी वेंदो आहे, उतर जी हवा लॻंदी आहे त ॾखण ॾे लड़ी वेंदो आहे। जिॾां जी हवा लॻंदी आहे न ओॾां लड़ी वेंदो आहे, इन जे करे थो सड़ां। हिकु जाइ ते जे पुख़्तो थी वियां त मूंखे हवा न साड़ींदी, सड़ां इन जे करे थो त जिॾां जी हवा थी अचे ओॾां लड़ी थो वञा। वॾो सबक़ु हज़रत सिरी सिफ्ती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त मूंखे इन्हनि लफ़्ज़नि में वण जे लफ़्ज़नि मां एॾो वॾो सबक़ु मिलियो त माना बंदे खे जिॾां जी हवा लॻे ओॾां जो थी वञे। जंहिं महिल दोस्ती यारी अहिड़ी हिकिड़ी लॻी वई त उन्हनि जहिड़ो वरी जे वांदो थियो त वरी पोइ नेक निमाज़ी वरी जे नेकनि सां गॾियो त नेक हुजे, शरीफ़नि सां त शरीफ़ हुजे, बदमाशनि सां त बदमाश, जहिड़ी संगत तहिड़ो मुंहुं, जिॾां जी हवा ओॾां जो रुख़। वाक़ई इहा सिफ़त वण सेखारे छॾी त पछाड़ीअ मां सड़ंदो आहे चुल्हनि में इन हिकिड़ी बुरी आदत जे करे। इंसान में असां चवंदा आहियूं न मुआशरे में माण्हू खे बाबा हिन जो मिसाल ई न ॾे, जिॾां जी हवा ओॾां जो मुंहुं, इहो मिसाल असां इज़त ख़ातिर ॾींदा आहियूं माण्हुनि जो। त अल्लाह तबारक व तआला इंसान खे सेखारियो आहे इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह, जंहिं हिकु दफ़ो चयो त मुंहिंजो रब अल्लाह आहे, सुम्मा इस्तक़ामू, पोइ उन ॻाल्हि ते पुख़्ता थी बीठा, ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, मलाइका नाज़िल थींदा आहिनि, उनखे ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि, ला तख़ाफ़ू वला तहज़नू, ग़मगीन बि न थियो, ॾुख बि न कजो, ॾुख सुख तव्हां ते ईंदा, पुख़्ता थी बीहो। वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून, जन्नत तव्हांखे ख़ुशख़बरी आहे मिलंदी जंहिं जन्नत जो अल्लाह ताला तव्हां सां वाइदो कयो आहे। इस्तिक़ामत शर्त आहे, इस्तिक़ामत जेकॾहिं न रही त पोइ यकीनन असां उन वण जे काठियुनि वांगुरु ईअं पछाड़ीअ जहन्नम जे चुल्हे में पिया सड़ंदासीं। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इस्तिक़ामत नसीब फरमाए। हुज़ूर सलातो सलाम जंहिंजे दीन सां मज़बूती, मुहबत ऐं इब्तिदा बि इंतिहा बि अल्लाह ताला मुहबत सां नसीब फरमाए। अल्लाह ताला ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।